सामारे में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं गरन बिलन खिलाफ गोठाणन पारा एहतजाज कयो वियो। यूनियन काउंसिल हीरल जे इलाइके में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं मुसलसल गरा बिल अचण खिलाफ जीएस सिंध महाज जे अगवान असलम महर, दोस्त मोहम्मद महर, समाजी अगवान अजीम खासकेली ऐं ॿियनि जी अगवाणीअ में प्रेस क्लब सामारो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाणनि जो चवण हो त रोड सामारो फीडर ते मुक़रर हेस्को जे अमलदारनि गोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सामारे तालुके में पूरी फीडर जे अंदरि 5000 कुंडियूं आहिनि, 5 करोड़ रुपया खाइनि था, हेॾो वॾो ज़ुल्म करनि था। जाति कहता ग़रीब कुंडनि वारा जेको आहे उहो आज़ादु आहिनि, ग़रीब मिसकिन जा मीटर आहिनि उहा रुली आहिनि, तबाह थी आहिनि। उहा 20,000 रुपया किश्त किथां भरे, जंहिंजे घर में अटो कोन्हे उहा किश्त किथां भरंदो। लोड शेडिंग तमामु जाम है ऐं एसटीओ ऐं वावड़ा इनके हटायो वञे ऐं बिल जेके आहिनि ग़रीब माण्हुनि ते लागू थियनि था। वॾा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी एसियूं हलनि पियूं, कहिड़े कहिड़े कमरे में ॿ एसियूं हलनि पियूं, उन्हनि ते बिल कोन पियो अदा थियो वञे। मीटर भी कोन्हे, उन खाम खा जो कुंडो लॻाए बिल लॻाए असां नाजायज़ बिल लॻाए छॾिया अथनि। उनखां फोटो न वोटो का शइ कोन्हे, मीटर में का शइ कोन्हे। उन्हनि चयो त हेस्को अमलो मुसलसल डिटेक्शन बिल मोकिले गोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि हेस्को जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग ख़तम करे गोठाणनि ॾांहुं मोकिलियल गरा बिल ख़तम कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।